नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। राणीपुर में पुलिस जो मुबैना मुक़ाबलो थियो आहे। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थी वियो आहे, जॾहिं त ॿियो साथी फ़रार थी वियो आहे। सोबोदेरो लिंक रोड ते गश्त दौरान ॾोह जे इरादे सां बीठल जवाबदारनि ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। राणीपुर पुलिस जो मुबैना मुक़ाबलो हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, जॾहिं त ॿियो साथी फ़रार थी वियो। सोबोदेरो लिंक रोड ते गश्त दौरान ॾोह जे इरादे सां बीठल जवाबदारनि ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। पुलिस जी जवाबी कार्रवाई में हिकु ॾोहारी मलूक जोणे जो ज़ख़्मी थी पियो, ॿियो साथी फ़रार थी वियो। पुलिस मुताबिक़ ज़ख़्मी जवाबदार खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मलूक जोणे जो ते मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल आहिनि। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर गुल हसन चांडियो सां। जी गुल हसन, वधीक छा अपडेट्स आहिनि पुलिस मुक़ाबले जे हवाले सां? हाँ जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त राणीपुर सोबोदेरो लिंक रोड ते पुलिस ऐं ॾोहार में मुबैना तौर ते मुक़ाबलो थी पियो आहे। मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी जेको आहे सो मलूक जूड़े जो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। मां ॿुधाईंदो हलां त राणीपुर पुलिस जो चवणु आहे त सोबोदेरो लिंक रोड ते गश्त दौरान ॾोहर जे इरादे सां बीठल ॾोहारनि सां मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान गोली लॻण सबबि हिकु जवाबदार जेको आहे सो मलूक जूड़े जो ज़ख़्मी हालत में जेको आहे सो हुनखे गिरफ़्तार करे पियो आहे ऐं हुनजा जेके साथी हुआ उहे फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि। ज़ख़्मी जवाबदार खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे ऐं जेको आहे सो गिरफ़्तार जवाबदार मलूक जूड़े जे मथां ख़ैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन केस दाख़िल आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी गुल हसन तफ़सील ॾियण जे लाइ।